केमिस्ट्री क्लास 10 बाप पहिरियों सबक 11 हिस्सो ॿियो मुख़्तसर सवाल शॉर्ट क्वेश्चन्स आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चन्स। सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चन्स जे हिस्से पहिरें में असीं 5 सवाल हल कया हुआसीं। हाणे असीं 6 खां 10 ताईं सवाल जेके आहिनि उन्हनि खे वारे वारे सां हल कंदा हलंदासीं। सवाल नंबर 6 आहे डिस्टिंग्विश बिटवीन रिवर्सिबल एंड इरिवर्सिबल रिएक्शन। मोट खाईंदड़ अमल ऐं अणमोट अमल में फ़र्क़ु बयानु कयो। डिस्टिंग्विश असांजे किताब में स्पेलिंग ग़लति लिखियल आहे, हुनखे असां हिते सही कयूंसि था। डिस्टिंग्विश बिटवीन रिवर्सिबल एंड इरिवर्सिबल रिएक्शन, मोट खाईंदड़ अमल ऐं अणमोट अमल में फ़र्क़ु बयानु कयो। कुझु अहम फ़र्क़ जेके ॿिन्ही अमलनि में थियनि था से असां हेठि बयानु कयूं था। नंबर पहिरियों, डायरेक्शन। Reversible reaction proceeds in both forward and backward directions, while irreversible reaction proceeds only in one direction. मोट खाईंदड़ जेको कीमियाई अमल आहे रिवर्सिबल, उहो ॿिनि डायरेक्शन्स में हलंदो आहे। बाय डायरेक्शनल थींदो आहे, फॉरवर्ड डायरेक्शन ऐं बैकवर्ड डायरेक्शन। जॾहिं त इरिवर्सिबल रिएक्शन जेको आहे उहो सिर्फ़ु हिकिड़ी डायरेक्शन में फॉरवर्ड में हलंदो आहे, यानी रिएक्टेंट सिर्फ़ु प्रोडक्ट में तब्दील थींदा आहिनि, प्रोडक्ट रिएक्टेंट में तब्दील कोन थींदा आहिनि। इहो प्रोडक्ट रिएक्टेंट में तब्दील थियण वारो अमल रिवर्सिबल में थींदो आहे। नंबर ॿियो फ़र्क़ु आहे इक्विलिब्रियम, तवाज़ुन। Reversible reaction reaches a state of equilibrium where the rates of the forward and reverse reactions are equal. मोट खाईंदड़ कीमियाई अमल जॾहिं उन में रिवर्सिबल रिएक्शन में फॉरवर्ड रेट ऐं बैकवर्ड रेट ऑफ रिएक्शन बराबर थी वेंदा आहिनि त उते तवाज़ुन वारी हालत क़ाइमु थींदी आहे। इरिवर्सिबल रिएक्शन में कॾहिं बि तवाज़ुन क़ाइमु कोन थींदो आहे, छो त उन में कीमियाई अमल जेको आहे सिर्फ़ु हिकिड़ी डायरेक्शन में हलंदो आहे। रिएक्टेंट प्रोडक्ट में तब्दील थींदा आहिनि त उहो रिएक्शन स्टॉप थी वेंदो आहे। नंबर 2 फ़र्क़ु आहे कन्वर्जन। रिवर्सिबल रिएक्शन में इनकम्प्लीट कन्वर्जन ऑफ रिएक्टेंट्स टू प्रोडक्ट्स with both reactants and products present at equilibrium. रिवर्सिबल रिएक्शन में छा थींदो आहे त तव्हांजा जेके रिएक्टेंट्स आहिनि उहे प्रोडक्ट्स में अणपूरा तब्दील थींदा आहिनि। प्रोडक्ट ठहंदियूं त वरी उहो साॻियो ई वरी तव्हांजे रिएक्टेंट में तब्दील थी वेंदियूं। इन जे करे छा थींदो आहे त तवाज़ुन वारे वक़्तु तव्हां जेका रिएक्शन मिक्सचर कढंदव उन में रिएक्टेंट्स ऐं प्रोडक्ट्स ॿई मौजूदु हूंदा। इरिवर्सिबल रिएक्शन में छा थींदो आहे, कंप्लीट कन्वर्जन ऑफ रिएक्टेंट्स टू प्रोडक्ट्स थी वेंदी आहे। तव्हांजा जेके रिएक्टेंट आहिनि उहे प्रोडक्ट्स में मुकमल तौर ते तब्दील थी वेंदा आहिनि ऐं कीमियाई अमल बंदि थी वेंदो आहे। नंबर चौथो फ़र्क़ु आहे रिएक्शन कंडीशन। रिवर्सिबल रिएक्शन में छा थींदो आहे, द पोजीशन ऑफ इक्विलिब्रियम कैन शिफ्ट विद चेंजेस इन टेम्परेचर, प्रेशर एंड कंसंट्रेशन। तवाज़ुन वारी जेका बीहक आहे, जेको तवाज़ुन आहे, उहो जेके एक्सटर्नल कंडीशन्स आहिनि जीअं कंसंट्रेशन, तव्हां छा कयो त तवाज़ुन वारे वक़्तु हुन में तव्हां वधीक रिएक्टेंट्स विझी छॾिया त तवाज़ुन जेको आहे सो डिस्टर्ब थी वेंदो, वरी वराए उहो क़ाइमु थियण लाइ वेंदो। प्रेशर घटायो वधायो या गर्मी पद में तब्दीली आंदव तॾहिं बि तवाज़ुन वारी जेका हालत आहे उहा डिस्टर्ब थी वेंदी। इरिवर्सिबल रिएक्शन में typically not affected by changes in conditions once the reaction has proceeded. तव्हां भले ॿाहिरियूं हालतूं जेके आहिनि उहे तब्दील कयो, पर हिकिड़ो दफ़ो इरिवर्सिबल रिएक्शन शुरू थियो त उन में पोइ तब्दीली कोन ईंदी आहे। नंबर 5 फ़र्क़ु आहे एनर्जी चेंजेस। Reversible reaction, the energy changes are relatively small and often similar for the forward and reverse reactions. मोट खाईंदड़ कीमियाई अमल, हिन अमल में तवानाई तब्दीली नंढे पैमाने ते ईंदी आहे ऐं अॻिते या पोइते मोटंदड़ कीमियाई अमल ॿिन्ही लाइ बराबर हूंदी आहे। इरिवर्सिबल रिएक्शन में छा थींदो आहे, often involves a significant energy change making the reverse reaction highly unfavorable. अणमोट कीमियाई अमल में तवानाई जे लिहाज़ खां तमामु वॾी तब्दीली ईंदी आहे, जंहिं सबबु प्रोडक्ट्स पोइते मोटी रिएक्टेंट्स में तब्दील न आहिनि थी सघंदा। सवाल नंबर 7 आहे स्टेट लॉ ऑफ मास एक्शन। मास एक्शन वारो कानून बयानु कयो। हाउ इज द एक्टिव मास इज रिप्रेजेंटेड ऐं
एक्टिव मास खे कीअं ज़ाहिर कयो वेंदो आहे इहो पिणु ॿुधायो. Goldberg and Wegg in 1869 put forward this law. मास एक्शन वारो कानून 1869 में गुलबर्ग ऐं वेग पेश कयो. According to this law, इन कानून मूजिब the rate at which a substance reacts is directly proportional to its active mass. का बि शइ केतिरी रफ़्तार सां रिएक्शन कंदी इन जो दारो मदार उन शइ जे एक्टिव मास ते हूंदो आहे. का बि शइ केतिरी रफ़्तार सां रिएक्शन कंदी इन रिएक्शन जी रफ़्तार जो दारोमदार उन शइ जे एक्टिव मास ते हूंदो आहे. And the rate of a reaction is directly proportional to the product of the active masses of the reacting substances. ऐं कंहिं बि कीमियाई अमल जी रफ़्तार जो दारोमदार वरी उन कीमियाई अमल में हिसो वठंदड़ शयुनि जी ज़रब उपत सां एक्टिव मासिस जी ज़रब उपत सां सिधी निस्बत में हूंदो आहे. Generally, an active mass is considered as the molar concentration having units of mole per dm cube. एक्टिव मास मां असां छा था मतिलबु वठूं? एक्टिव मास जो मतिलबु आहे त कंहिं बि शइ जी मोलर कंसंट्रेशन जेका असां मोल पर डीएम क्यूब में ज़ाहिर कंदा आहियूं ऐं उनखे तव्हां लिखत वक़्तु ॾिंगनि में ज़ाहिर कंदा आहियो. शयुनि जे अमल करण जी रफ़्तार उन्हनि जे फ़ाल माए ऐं कीमियाई अमल जी रफ़्तार उन जे रिएक्टेंट्स जे फ़ाल माए जी ज़रबपत सां सिधी निस्बत में हूंदी आहे. इहो असांजो गुलबर्ग ऐं वेग लॉ ऑफ मास एक्शन पेश कयो हुयो 1869 में. जेकॾहिं असां इन जे बारे में हिकिड़ो को मिसाल वठूं, मिसाल थींदो असां वटि रिएक्टिंग सब्सटेंसिस आहिनि ए ऐं बी. उहे ॿई पाण में मिलनि था त प्रोडक्ट थी ठहे असां वटि सी ऐं डी. वरी सी ऐं डी पाण में वरी मिलनि था त वरी रिवर्स रिएक्शन में वरी साॻियो ई ए ऐं बी ठहंदो. सो अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ मास एक्शन वारे कानून मूजिब the rate of forward reaction is directly proportional to the molar concentration of A and molar concentration of B. यानी जेतिरो तव्हां वटि A ऐं B जी मोलर कंसंट्रेशन हूंदी यानी उन जो एक्टिव मास वधीक हूंदो ओतिरो तव्हांजो फॉरवर्ड रिएक्शन जेको आहे ओतिरो तेज़ थींदो. छो त तव्हांजो जीअं ई जेका एक्टिव मास खणो था जेतिरो वधीक हूंदो ओतिरो तव्हांजो प्रोडक्ट ठहण जो प्रोसेस जेको आहे उहो तेज़ थींदो. वरी ॿिए पासे खां जेकॾहिं असां खणूं रेट ऑफ रिवर्स रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलर कंसंट्रेशन ऑफ सी एंड डी. हाणे सी ऐं डी जेके आहिनि उहे असांजो छा आहिनि? प्रोडक्ट आहिनि. इहे जेतिरियूं घणियूं हूंदियूं जेतिरो इन्हनि जो एक्टिव मास घणो हूंदो ओतिरो इहो स्पीड सां कन्वर्ट थींदो वरी रिएक्टेंट्स में. तंहिंजे करे रिवर्स कीमियाई अमल जी रफ़्तार पैदावारी शयुनि जे फ़ाल माए जी ज़रबपत सां सिधी निस्बत रखे थी. ॿिए पासे जेकॾहिं तव्हां ॾिसो त असां वटि मुस्तक़िल कांस्टेंट आहे उन जो सिधो तालुक जेको आहे उहो ॾिसो त प्रोडक्ट जी मोलर कंसंट्रेशन जी ज़रबपत सां ऐं डिवाइडेड बाय रिएक्टेंट जी मोलर कंसंट्रेशन जी ज़रबपत सां आहे. सवाल नंबर 8 आहे why equilibrium constant may or may not have unit. Justify with the example. मुस्तक़िल तवाज़ुन खे यूनिट हूंदो बि आहे ऐं न बि हूंदो आहे. इहो मिसालनि ज़रिए सम्झायो. Equilibrium constant is the ratio of the product of concentration of products raised to the power of coefficient to the product of concentration of reactants raised to the power of coefficient as expressed in the balanced chemical equation. असांखे मालूम आहे त जेको इक्विलिब्रियम कांस्टेंट आहे उहो हिकिड़े क़िस्म जो रेशियो आहे. मुस्तक़िल तवाज़ुन पैदावारी शयुनि जी ज़रबपत जे सघनुमा ऐं रिएक्टेंट्स जी ज़रबपत जी सघनुमा जो तनासुब आहे जंहिंखे असीं मसावात में वंड जी सूरत में ज़ाहिर कंदा आहियूं. Kc बराबर आहे प्रोडक्ट ऑफ कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स रेज़्ड टू द पावर ऑफ कोएफिशिएंट्स and divided by product of concentration of reactants raised to the power of coefficients. हाणे जेकॾहिं असां मिसाल खणूं त केसी खे मुस्तक़िल तवाज़ुन खे कहिड़ियुनि कंडीशन्स में यूनिट हूंदो ऐं कहिड़ियुनि कंडीशन्स में यूनिट न हूंदो त इहो वधीक सवलो थी वेंदो. नंबर पहिरियों उसूल आहे जेकॾहिं मसावात जे ॿिन्ही पासे असांजी केमिकल इक्वेशन आहे हिकिड़ो पासो हूंदो आहे रिएक्टेंट्स वारो ऐं ॿियो पासो हूंदो आहे वरी प्रोडक्ट वारो. जेकॾहिं मसावात जे ॿिन्ही पासे मोल मिक़दार बराबरि हुजनि त मुस्तक़िल तवाज़ुन जो को बि यूनिट न हूंदो. हाणे ॾिसो त हिनखे असांजे हाइड्रोजन ऐं आयोडीन जे हेॾां वारे पासे ॾांहुं बि ॿ मोल आहिनि. हिकु मोल हाइड्रोजन जो हिकु मोल आयोडीन जो. प्रोडक्ट जे पासे ॾांहुं बि ॿ मोल आहिनि यानी ॿिन्ही पासे मोल ॿ ॿ बराबरि आहिनि.
सो छा थींदो त असां जेकॾहिं इक्विलिब्रियम एक्सप्रेशन में असां प्रोडक्ट जी मोलर कंसंट्रेशन ऐं वरी डिनोमिनेटर में रिएक्टेंट जी मोलर कंसंट्रेशन रखूं था त उन्हनि जा यूनिट पिणु असां ईअं ई लिखंदासीं। हाइड्रोजन आयोडाइड रेज़ पावर 2 आहे त मोल पर डीएम क्यूब रेज़ पावर 2। हाइड्रोजन आहे, हेॾा मोल पर डीएम क्यूब हिन जो यूनिट लिखियोसीं। आयोडीन हुनजो मोल पर डीएम क्यूब लिखियोसीं। हाणे मथां मोल पर डीएम क्यूब घणा आहिनि? 2। हेठां घणा आहिनि? 1 ऐं 1 2। त छा थींदो? इहे मथियां 2 जेके मोल पर डीएम क्यूब जा यूनिट आहिनि हेठियनि ॿिन्ही मोल पर डीएम क्यूब जे यूनिट्स खे कैंसिल करे छॾींदा। इन सूरत में तव्हांजे इक्विलिब्रियम कांस्टेंट जो यूनिट को बि न हूंदो। उसूल नंबर ॿियो आहे, जेकॾहिं मसावात जे ॿिन्ही पासे मोल मिक़दार बराबर न हुजनि त मुस्तकिल तवाज़ुन जो यूनिट थींदो। हाणे ॾिसो, रिएक्टेंट जे पासे मोल्स घणा आहिनि? 1 नाइट्रोजन जो, 3 हाइड्रोजन जा, 4। ऐं वरी हेॾां ॾिसो प्रोडक्ट में मोल्स घणा आहिनि? सिर्फ़ 2। त हाणे प्रोडक्ट मथे पासे न अची वई त घणा यूनिट आहिनि मोल पर डीएम क्यूब जा? 2। छो त हिन जी मोलर कंसंट्रेशन अमोनिया जी 2 ऐं वरी रिएक्टेंट हलिया वेंदा तव्हांजा डिनोमिनेटर में, त टोटल हेठि घणा वञी करे यूनिट थींदा? हिकिड़ो हिन नाइट्रोजन जो, 3 हिन जा, त हेठि थींदा 4। तंहिंजे करे मथियां जेके 2 आहिनि उहे हेठियनि चइनि जे ॿिनि खे कैंसिल कंदा, बाक़ी 2 जेके आहिनि असांजा उहे यूनिट बची पवंदा। इन सूरत में इक्विलिब्रियम कांस्टेंट जो यूनिट थींदो। सवाल नंबर 9 आहे, हाउ डायरेक्शन ऑफ अ रिएक्शन कैन बी प्रिडिक्टेड इफ Kc इज नोन टू यू। मुस्तकिल तवाज़ुन मालूम हुजे त कीमियाई अमल जो तरफ़ कीअं ॿुधाइबो? Knowing the numerical value of equilibrium constant of a chemical reaction, direction as well as extent of the reaction can be predicted. जेकॾहिं अव्हांखे कंहिं बि कीमियाई अमल जो मुस्तकिल तवाज़ुन मालूम आहे त उन कीमियाई अमल जो न रुगो तरफ़ पर उन जी रफ़्तार पिणु ॿुधाए सघिजे थी। The reaction quotient QC is useful because it predicts the direction of the reaction by comparing the value of QC with Kc. रिएक्शन क्वेश्चन असांखे जेको कीमियाई अमल जो मिलियल हूंदो उहो असांजी मदद कंदो जॾहिं असां उन क्यूसीअ जी केसी सां कंपेरिज़न कंदासीं त असां उन कीमियाई अमल जी डायरेक्शन ऐं उनजो जेको एक्सटेंट आहे, उनजी जेका रफ़्तार आहे, उहा पिणु असां ॿुधाए सघूं था। तरफ़ मालूम करण जे लाइ असांखे 2 उसूल यादि करणा पवंदा। नंबर पहिरियों उसूल आहे, इफ QC इज़ लेसर देन KC, जेकॾहिं रिएक्शन क्वेश्चन मुस्तकिल कांस्टेंट खां नंढो आहे, द रिएक्शन गोज़ फ्रॉम लेफ्ट टू राइट, रिएक्शन जेको आहे उहो खॿे पासे खां साॼे पासे वेंदो यानी फॉरवर्ड डायरेक्शन में वेंदो त जीअं तवाज़ुन हासिल करे सघिजे। तव्हांखे यादि रखणो पवंदो त जेकॾहिं QC KC खां नंढो आहे त फॉरवर्ड डायरेक्शन में रिएक्शन मूव कंदो यानी रिएक्टेंट्स जेके आहिनि उहे प्रोडक्ट्स ठाहिण ॾांहुं तरफ़ ॾांहुं वधंदा। नंबर ॿियो उसूल आहे, if QC is greater than KC, जेकॾहिं रिएक्शन कोशंट मुस्तकिल तवाज़ुन खां वॾो आहे, द रिएक्शन गोज़ फ्रॉम राइट टू लेफ्ट, रिएक्शन जेको आहे उहो सॼे पासे खां खॿे पासे वेंदो यानी तव्हां जूं जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे रिएक्टेंट्स ठाहिण ॾांहुं वधंदियूं। जेकॾहिं QC KC खां वॾो आहे, यादि रखो त असांजे कीमियाई अमल जी जेका रफ़्तार आहे उहा रिवर्स डायरेक्शन में वेंदी यानी प्रोडक्ट्स जेके आहिनि उहे घणियूं ठहियल आहिनि, हाणे उहे काॾे वधंदियूं? रिएक्टेंट्स ठाहिण ॾांहुं वधंदियूं त जीअं तवाज़ुन हासिल थी सघे। सवाल नंबर 9 आहे, राइट इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन फॉर द फॉलोइंग इक्वेशंस। हेठि ॾिनल कीमियाई मसावातुनि लाइ मुस्तकिल तवाज़ुन लिखो। 3 असांखे कीमियाई मसावातूं मिलियल आहिनि, उन्हनि जो असां इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन लिखंदासीं। तव्हांखे यादि हूंदो त इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन असां लिखंदा आहियूं KC इज इक्वल टू मोलर कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय मोलर कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स। हाणे पहिरीं इक्वेशन में ॾिसो त असांजा रिएक्टेंट्स आहिनि नाइट्रोजन ऐं ऑक्सीजन ऐं प्रोडक्ट आहे नाइट्रोजन डाइऑक्साइड। सो प्रोडक्ट जेका आहे उहा नॉमिनेटर तौर ते मथां लिखंदासीं ऐं असांजो जेको नाइट्रोजन ऐं ऑक्सीजन आहे उहे डिनोमिनेटर तौर ते असां हेठां लिखंदासीं ऐं उन्हनि जा जेके कोएफिशिएंट्स आहिनि उहे रेज़ पावर में लिखंदासीं। सो पहिरीं इक्वेशन जे लाइ KC बराबर थी वेंदो नाइट्रोजन डाइऑक्साइड रेज़ पावर 2, मोलर कंसंट्रेशन खे असां रेज़ पावर में आंदोसीं, डिवाइडेड बाय नाइट्रोजन जी मोलर कंसंट्रेशन ऑफ नाइट्रोजन एंड मल्टीप्लाइड बाय मोलर कंसंट्रेशन ऑफ ऑक्सीजन रेज़ पावर 2। नंबर ॿी इक्वेशन आहे, नाइट्रोजन रिएक्शन थी करे हाइड्रोजन जे 3 मोल्स सां ऐं पैदा था थियनि अमोनिया जा 2 मोल। हाणे हिते बि अमोनिया असांजी प्रोडक्ट आहे
उहा असां मथां लिखंदासीं ऐं हाइड्रोजन ऐं नाइट्रोजन असांजा रिएक्टेंट आहिनि उहे असां डिवीजन में लिखंदासीं। सो साॻियो ई फार्मूलो थींदो असांजो Kc इज़ इक्वल टू प्रोडक्ट डिवाइडेड बाय रिएक्टेंट्स। हाणे हिनखे असां खणूंसि त हिते अमोनिया असां हिते प्रोडक्ट जे तौर ते लिखंदासीं ऐं नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन असांजा रिएक्टेंट्स हेठि डिनोमिनेटर तौर ते हलिया वेंदा। Kc is equal to molar concentration of ammonia raised power 2 divided by molar concentration of nitrogen ऐं वरी पोइ असां खणंदासीं मोलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन रेज पावर 3। हीअ जेका टी इक्वेशन आहे उहा तव्हां पाण इन तरीक़े सां इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन में तब्दील करे सघो था। सवाल नंबर 10 सां गॾु असांजो सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चन पुॼाणे ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।